अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। गाड़ी वही मां परेशान थी हम सोचा तू भयो गाड़ी मेरा यार ईदो देर कब हुआ भाऊ एडो देर थियो पर काल बतो माल हणी आयो मैं। हां चोरन मथा मोर चेबो ना ये करे आयो मैं। बस तू हिया करे भयो करे चावरन जो प्लेट तैयार कर। बस तू मिठाई बुरके हिया रखेस त मां मोटी तो करणो छायो न। बस तू ये करे रख बाकी कम मुंजो आ तू ये तैयार करे रख मां मोटी तो अचाऊं। हल तू वणो यो तैयार हो बस ये करे तो जे मां हिया ही आइस। अरे अंधो हाणे गाल बुधो घणो थियो रे भेणाणो मता को असां पहिरियां शक था कने सीधा थियो मता को असां के सुञाणे ये बाकायदे हाफिज लगो सीधा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खैर कुछ शाह बाबा खैर वाह मौला खुश यार करे। हाफिज भी लगो था यो वदन जे नियत मुके खत्म न्याणो होयो। हां सो दुआ वो भी घरो आयो खत्म भी मुजो खाओ बाबा असां जो कब सजो दी यो वापस बाबा हे जेको असां जो मतलब हाफिजान हेडो जेको वेठो आ इनके कुल जी याद नहीं ये पढ़ंदो आ सफा सुभान अल्लाह छा बुधाया ये अलहमद शरीफ ये पढ़ंदो आ जो कोयल जो आवाज बाबा मां हाफिज आया दुआ बुआ तो किंजा नियत हल बाबा वठी हल अचो बिस्मिल्लाह हे बाबा असां सजी जिंदगी अवाम जी खिदमत कया मसाकी में यार बड़ा एड़ा हाफिज मुके भी बचन सिधो अची जो अरे बा हाफिज तो चंगी तरह हलो बाबा मैं केरो का है अचो बाबा पर एते वे पकीरो एते हां एते वे तो बाबा मां अल्लाह खुश कर बाबा जल्दी आ जाए वाला बस बुद जहर भी बुकी है जाम दिल जाए कर एड़ा कम तू बस हां ट्रेनिंग हाफ तन के खा रहा है अल्लाह ले मत बिस्मिल्लाह बाबा नंगर जरी बची हो पकीरो हां वाह पकीरो दुआ तो गुरु है ना बाबा बाबा दुआ है कोई तो घोड़ा से दुआ अल्लाह जन्नत नसीब हाणे इनन जो करणो छा हाणे गाल बदो हुनन बिनी के लिखा हे तो कुड़ो रखो कोचे तो पानी कुड़ो वठी चा इनन के पूरा बस तू दिल जाए कर तू वठी आ त मां इनन के वणी उछला तो वणी हां मां चा अदा केर जो ना मजूरां दा मजूरी न लगी आ यार मजूरी मां तो के तो कराया यार मुझे 100 गुजारे हुआ इनके कबर कोटे इनके पूर्ण हुआ मां तो के 500 रुपया दीनो बाबा हल मुसा हलदा असां मजूरी न लगो हां यार ये कर चा अदा गाल बुध हे आ लाश पर यार हे मुझे 100 न वडो डिंगो मानो असा के वतन भी चटा यही माना हे मुकाम में मोटी अचे तो ओ हिन जी हिकड़ी बी व्यवस्था थी तो माना हिन मुंह भी ना है निकणो ये सदन का न थियो आ मुकाम मोटी इंदो बाबा मोटी तो चने जे करे मोटी इंदो तो पूर्ण वठी या बोली करे था चली मोटी आयो तो पूरी दो मावे हां यार फवारो कर बस पैसे कुलो असा हां बस कुलो दे ज्यादा परेशान हां यार असा एते वरी संगत ला मोनी ना दे यार ॾाढो थकजी पियो आ अनास तो उदो सिधो अनास तो मजो करो कम था माके मजूरी करणो आ बाबा पूर जे इन पे वञास तो 500 वठास तो अदा पैसा दे बाबा पैसा दे हे तो मोटी आयो मोटी आयो लाश है 2 लाख सो मां खा के में आयो अरे यो खातो करे मुझे छोटे के तू मां जाओ दे दे बाबा मोटी तो चेन बड़ा छा मां हणी थक जी पे में मां खा के में आयो बाबा मां बाबा मां के 500 रुपया मां न खा मां मैं 1000 दिनो न मां हाणे 1500 वठंदो मां बाबा दिना मैं 500 थी 5000 दिना मैं खड़े खड़ा पूरे यार हे लाश ॾाढो गौरो मारे पैसे पकड़ी कदी छड़ी
हे त मोटी आहे वरी बि वरी मोटी आयो हे पयो तुंहिंजे साम्हूं पूरो त आहे न भला छा कयो हे न बाबा पूरे तो मां 8.5 में छा कयां बाबा 3000 ॾिना बस न मां न हले तो मां के पूरो करे छड़ी यार न त पैसा कोन्हनि मां पूरे हिकिड़ो चकर मां लाश 3000 में वठंदो मां ॾींदो मां 3000 सही आ खणेस पूरे 2000 अगला हा हेॾो वॾो मोटी तो अचे त वज़न तो करे छाजे करे चक्कर छा आहे हाणे बंद कयो मां सफ़ा बिंगर ॾेई बंद कयो मां हाणे हिते तो सोगो आ वरी बि लिकी तो हाणे चक्कर छा आहे निभागे ये छा थियो आहे यार अचे त हाणे ॾिसांस निकिरे यार बकरियूं घुमण वञी जंगल ॾे ॾिसी अचनि था ख़ैरात थी बिला निकतो तो अचे ख़बर मां हाणे ॾिसांस निकिरे वञी हाणे ॾियास तो गिदड़नि खे कुतनि खे त खाइण से हर हर निकतो तो अचे छा लड़ाई मुंहिंजा कढी छॾी हाणे ॾिसांस निकिरे हाणे हर हर निकतो तो अचे हाणे वञी गिदड़नि खे ॾियास तो ले वाले पूरे आए से मोटे पे अचे न बाबा अल्लाह हां गाने कोदे रानी मां हाणे पूरो थी सा गिदड़न भी दई आयो मां हाणे न मोटो न कुत्ता बिला खाई अस हाणे हेलो की यार हाणे मां के दे पैसा तो ए चाय मां पिए बाबा बस मां के चाह जो तू चौथो चक्कर आ तो जो मोटो तो अचे डिंगो यार डिंगो सब वरी न मोटे भई हां यार ये मोटी में ना तू जो मजदूरी ना है तू सही गाला बाबा है पैसा 2000 रुपया की पूरा मन से चाह या नहीं दे न बाबा ये गंज थी बस मां के सफा थका दे के पूरो करे छडी तो लाश मोटे पे अचे न तुझे खुदा को मानी मां के ना हलंदी छा क्यों हला भला